लती वजह तो सेवा कर समुद्र जी जिते जरो है तो चाल ई समुद्र कायनात ई समुद्र इते सेवा क्यों बोलियो माणक बोलियो ही माणक है आले मोहम्मद के दरखा सवा कोई भी माणक नहीं सेवा कर समुद्र जी जिते जरो वहे तो चाल समय वहन सीर में माणक मोती लाल जे मासो मिड़ई माल त पूजा राई पुर थिया जी लतीफ हाणे मां कसीदे लाइ गुज़ारिश कंदुसि ब्रादर उस्ताद रिज़वान अली मीरानी साहब जो वचन है मौला शान में कसीदो पेश कर नाराए सलावत अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व आले मुहम्मद व अज्जिल फरजहुम अली का नाम लेता सुभान अल्लाह सुभान फिरद से काम लेता हूँ अली का नाम लेता हूँ फिरद से काम लेता हूँ बड़े मुश्किल तो मैं दामन अली का थाम लेता हूँ अली का नाम लेता हूँ बुलंद सल्लल्लाहु अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व आले मुहम्मद है मेरे सामने क्या शे ज़माने की ये सुल्तानी है मेरे सामने क्या शे ज़माने की ये सुल्तानी फ़कत हसनैन का सदका मैं सुबह शाम लेता हूँ बड़े मुश्किल तो मैं दामन अली का थाम लेता हूँ अली का नाम लेता बुलंद सलावत अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व आले मुहम्मद अगर चाहते अली की जुर्म है तो ए जहां वालों अगर चाहते अली की जुर्म है तो ए जहां वालों मैं अपने सर अली के इश्क का इल्जाम लेता हूँ बड़े मुश्किल तो मैं दामन अली का थाम लेता हूँ नाराए सलावत अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व आले मुहम्मद बता दे राज बस्ती का जहाँ मैं रिंद को आखिर बता दे राज बस्ती का जहाँ मैं रिंद को आखिर विलाए मुर्तज़ा का मैं हमेशा जाम लेता हूँ बड़े मुश्किल तो मैं दामन अली का थाम लेता हूँ अली का नाम लेता हूँ नारे सलवात तम दरिया में जिते जानू जाना आरन लती वसाई है ना दुनिया के दरिया जे मिसल कोठे वाले जो बकन दी एक मरण वारो डी एक यमन वारो डी बाकी विच दुनिया दरिया हो उन्हें दुनिया में शाहिद उन्हें लतीफ साईं दे दहशत दम दरिया में जिते जानू जाना आरन नको संधो सीर जो मपन मलाहन दरदा दरिया में वाका कयो वरन सजा बेड़ा बार में हलिया हेठ वञन पुरज़ोर पैदा न थिए तख्तो मंझा तन कोजो कर उन्हनि में वया कीन वरन मुर्शिद लतीफ़ जो त उते अण तारुन बस साड़ सीर लॻाए थी बर मोहम्मद वाले मोहम्मद बुलंद सलवात मूंखे ॿुधायो ॿियो को वाह सही वाह हम सर हुसैन जो मूंखे ॿुधायो ॿियो को वाह सुभान अल्लाह हम सर हुसैन जो जिब्रील खास खाद
सर हुसैन जो मूंखे ॿुधायो ॿियो को नबी नूर ते ने पाया खणी घोट भई घुमाया सुभान अल्लाह सुभान अल्लाह नबी नूर थे ने पाया खणी घोट भई घुमाया महरी बनो मुरसल हर हर हुसैन जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह हम सर हुसैन जो मूंखे ॿुधायो ॿियो को अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व आले मुहम्मद तौरात ऐं इंजील में ज़बूर में ज़ियादा सुभान अल्लाह सुभान अल्लाह तौरात ऐं इंजील में ज़बूर में ज़ियादा कुरआन में इशारो हर हर हुसैन जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह हुसैन जो मूंखे ॿुधायो ॿियो को अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व आले मुहम्मद अल्लाह रखो उदासी पंजन ॿारनि जो प्यासी जिंदाबाद जिंदाबाद अल्लाह रखो उदासी पंजन ॿारनि जो प्यासी मौला कयो मरिया के ज़ाकिर हुसैन जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सर हुसैन जो मूंखे ॿुधायो ॿियो को सुभान अल्लाह हम सर हुसैन जो जिब्रील खास खादिम नौकर हुसैन जो मूंखे ॿुधायो ॿियो को हम सर हुसैन जो मूंखे ॿुधायो ॿियो को अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व आले मुहम्मद हुसैन बात रहे हैं निजात ले जाओ नारे सलाम अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व आले मुहम्मद व अज्जिल फरजहुम या अली मौला कहा ये खिज़र से अब्बास ने यहाँ आकर कहा ये खिज़र से अब्बास ने यहाँ आकर हमारी मश्क से बेहयात ले जाओ हुसैन बांट रहे हैं निजात ले जाओ नारे सलात अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व आले मुहम्मद गमे
हुसैन में हर जख्म मौजज़ा है नहीं। रसूल आओ नए मौजज़ात ले जाओ। हुसैन बात रहे हैं निजात ले जाओ। आहिते नूर जो मंजर आहिते नूर जो मंजर आहिते नूर जो मंजर हुसैन जे रोज़े ते हुसैन जे रोज़े ते रहे पाण थो परवर। आहिते नूर जो मंजर आहिते नूर जो मंजर हुसैन जे रोज़े ते हुसैन जे रोज़े ते रहे पाण थो परवर। आहिते नूर जो मिसरे तवज्जो करो। अगर मर्ज़ अथई को जे शफा हुसैन दी दई। अगर मर्ज़ अथई को जे शफा हुसैन दी दई करबल वनी शफावत करबल वनी शफावत तू रुल न दर बदल। आहिते नूर जो मंजर हुसैन जे रोज़े ते हुसैन जे रोज़े ते रहे पाण थो परवर। आहिते नूर जो मंजर आहिते नूर जो मंजर अजो बिठा करबला में बई पुटाले जा। अजो बिठा करबला में बई पुटाले जा जलाल गाज़िया में जलाल गाज़िया में हुसैन साबिर। जिंदाबाद जिंदाबाद। अयूब रिठा करबला में बई पुटाले जा जलाल गाज़िया में जलाल गाज़िया में हुसैन साबिर। आहिते नूर जो मंजर हुसैन जे रोज़े ते 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 रहे पाण थो परवर। आहिते नूर जो मंजर आहिते नूर जो मंजर बाबिल हवाए दी असिकर वाहिकर पासे बाबिल हवाए दी असिकर वाहिकर पासे
हिते नूर जो मनगर हुसैन जे रोज़े ते हुसैन जे रोज़े ते रहे पाण थो परवर आहिते नूर जो मनगर आहिते नूर जो मनगर नारा हैदरी खुदा गुनहगारन खे रोकी छॾींदो कंहिंखे रोकेगा रब जरूर गुनहगार देख कर पर जाने देगा शह का आजादार देख कर रोकेगा रब जरूर गुनहगार देख कर बिस्मिल्लाह। इश्क़ अली में लोगो नुसैरी भी मत बनो इश्क़ अली में लोगो नुसैरी भी मत बनो क्यों नफरत अली को होती है ये प्यार देख कर रब जरूर गुनहगार देख कर कहती है माँ खुदा करे लग जाए और मरज हुसैन इब्न अली जी मोहब्बत अड़ी हर मां चाहे मुझे बच्चों भली मरीज थे तो थे कहती है मां खुदा करे लग जाए और मरज मुझको गमे हुसैन में बीमार देख कर रोकेगा रब जरूर गुनहगार देख कर ही काबिल शेर मसरा हम तो खुदा की याद में जाते हैं उसके घर मक्के जनवनो था काबतुल्लाह ने दवानो छो था वने हम तो खुदा की याद में जाते हैं उसके घर पर याद अली की आती है दीवार देख कर फरियाद अली की आती है दीवार देख कर रोकेगा रब जरूर गुनहगार देख कर जेके मातम न कंदा आहिनि जेके मातम ते टोकूं था कनि उन्हनि खे शेर मां ॿुधाइणु चाहियां मातम भी कर लिया करो वारिस इन हाथों से केॾी फजीलत आहे मातम हुसैन जी मातम भी कर लिया करो इन अफसोस होता है इन्हें बेकार देख कर रोकेगा रब जरूर गुनहगार देख कर आखिरी मिसरो पंहिंजे मनक़बत जो निचोड़ आखिरी मिसरो कीमत बताओ क्यों तुझे रिज़वान अश्क की जेके गम हुसैन गोड़ा जारी थींदा आहिनि शायर चए थो कीमत बताओ तुमको कीमत बताओ क्यों तुझे रिज़वान
की बोली लगाऊंगा मैं खरीदार देख कर रोकेगा रब जरूर गुनहगार देख कर। नारा हैदरी सिंधी जो कसीदो नबी जो वीर अलिया असां जो पीर अलिया नबी जो वीर अलिया असां जो पीर अलिया जे न मञींदे फर्क न पवंदो फरमान में नबी जो वीर अलिया नारा हैदरी हथ जा थोठा हठाही छाई पंहिंजे मुंह में पाई लान तू खाई थो लख हजार है लान तू खाई थो लख हजार वडो शैतान तू आही इब्न सुफियान तू आही जे न मञींदे फर्क न पवंदो फरमान में नबी जो वीर अलिया नारा हैदरी हिते हुत लिखी थो फितन ते काफार सदी थो शियन के करी थो पुताणी तू तकार है करी थो पुताणी तू तकार पुतो भी तो खां भलो भलो बस तो लखलो जे न मञींदे फर्क न पवंदो फरमान में नबी जो वीर अलिया नारा हैदरी वसुजे सैयद जो हले मौला खां बंदूक मिले गोले गोले मारा मुनकर है गोले गोले मारा मुनकर भले हुज कूफिया शामी छॾियां की न हिकिड़ो हरामी जे न मञींदे फर्क न पवंदो फरमान में नबी जो वीर अलिया नारा हैदरी मुर्शिद लतीफ़ जो त को मिड़ोई को पर अणस वो ओखो घणो जबल 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 हूंदा आहिनि साईं उहा जबल जे चाड़नि खे ख़बर हूंदी त कीअं था इहे वंगनि वरनि वकड़नि वाखे रस्ता क्रॉस करे अणस उहे ओखो घणो जंहिंखे ख़बर न आहे उन लाइ ॾाढो मुश्किल आहे को मिड़ोई को पर अणस उहे ओखो घणो सिक वंदियुनि खे सैयद चए को बि हिकिड़ो को आशिक़नि जे लाइ एतिरो एतिरो पंध आहे सिक वंदियुनि खे सैयद चए को बि हिकिड़ो को तंहिंखे को कंदो को जंहिंजो पेवंद ॼाम पुनल सां नारा हैदरी किताब जा गुज़ारिश क़िबला हुजत इस्लाम सैयद इरशाद अली शाह लकी साहब जन खे मेंबर अफरोज बर मोहम्मद वाले मोहम्मद बुलंदर सलावत औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वल जन्नतु लिल मुमिनीन वन नारु लिल मुनाफ़िक़ीन वस्सलातु वस्सलामु अला रसूलिल करीम
वालिहि अत्तय्यबीन अत्ताहिरीन अल-मासूमीन व लअनतु दाइमतु अला अअदाहिम अजमईन मिन यौमिना हाज़ा इला क़ियाम यौमिद्दीन। अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर लईनिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। क़ाल अबू जाफ़र मुहम्मद बिन अली बिन हुसैन बिन अली बिन अबी तालिब सल्लल्लाहु व सल्लम अलैहि मन ज़ारल हुसैन अला शत्तिल फ़ुरात आरिफ़न बिहक़्क़ि फ़क़द ज़ारल्लाह फ़ौक़ अर्शि। सल्लल्लाहु पढ़ो महब्बत वाला अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद। अल्लाह ने आलम चादा मासूमीन जे सदके तवा असांजो ते चढ़ क़बूल मंज़ूर फरमाए। गालियां जो जश्न मौला हुसैन जे सदके पंहिंजी बारगाह में क़बूल मंज़ूर फरमाए। हक़ चवण जी, ॿुधण जी, सम्झण जी, क़बूल करण जी, हक़ ते अमल करण जी, सम्झण खां बाद ज़िद न करण जी ऐं मजमे खे ॻाल्हाइण जी अल्लाह तौफ़ीक़ अता फरमाए। सलवात पढ़ो मुहम्मद आले मुहम्मद। कंजूस न थिए ऐं तव्हांखे मां इहे सुञाणा थी दाई सुञाणींदी ऐं मुंहिंजी सचनि ॻाल्हि जे करे तव्हां घुराईंदा वेंदा आहियो। न घुराए मूंखे परवाह न आहे, चवंदुसि ज़रूर पंहिंजे जो क़दुरु कयो। हर उहा क़ौम तरक़ी कंदी आहे जेके पंहिंजे जी इज़त आहे। बाक़ी शुक्र कयो हिन ज़माने में आयो तव्हां फुरड़ो हुजे, टाठा हुजे, गुलबारी हुजे, शुक्र कयो हिन ज़माने में आयो। अगरि उन ज़माने में हुजे त मौला खे वोट न ॾियो, ओॾे ई वोट ॾियो त माण्हू घणा। बाक़ी ख़ुशी जो इज़हार कर, कोई जश्न आहे, मजलिस न आहे। जश्न, वाह वाह वाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। जश्न आहे, मजलिस न आहे। मजलिस में मौलाई थी अचबो आहे, अज़ादार थी अचबो आहे। ऐं जश्न में अली वारो मौलाई थी अचबो आहे। ख़बर पए त अॼु मौलाई पंहिंजे दिलि में अली ऐं हुसैन जी केतिरी मोहबत रखनि था। हाणे तव्हां तयारु वेठा हुआ, जेके सुस्त वेठा हुआ, सफ़ा फिप न चढ़ींदो मां, मूंखे तव्हां सुञाणो था। नारो वणो हिकु गॾिजी बुलंद आवाज़ सां, नाराए हैदरी पढ़ा था बस क्या कावड़ जी घणा कावड़ जी बोली कावड़ जी बस चक्कर आग पड़े तो पुट सलवात पढ़ो मोहम्मद आले मोहम्मद। इसमें तो जो के मां एक दुखी शैतान रखनी है मौला हुसैन अलैहिस्सलाम जी इज़्ज़त अज़मत माण्हू खे सम्झ में नथी अचे। ही ख़ानदानी अजीब आहे, या अल्लाह सुञाणे या मुस्तफ़ा सुञाणे या हिक ॿिए खे सुञाणे। ॿिए खे इन ख़ानदान जी इज़्ज़त जी ख़बर ई न पवंदी। लिहाज़ा चओ त मुंहिंजो ख़्यालु अली मौला जे बारे में या हुसैन न मञेसि, छो तुंहिंजो ख़्यालु ई कोन्हे। छो जी त तुंहिंजे अक़ुल जी इंतिहा थींदी उते अली जी इब्तिदा थींदी। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हाँ सी, जिते तुंहिंजी इंतिहा थींदी उते मौला अली जी कया जुमिलो को बयान। मौला जो फरमाए मां नुक़्तो आहे, नुक़्तो न आहे, नुक़्तो उनखे चइबो आहे जेको तक़सीम न थिए। वाह वाह, मुस्ततील आहे मौला, बॉडी आहे, पर मौला तोखे चए थो तूं मूंखे सुञाण, मां नुक़्तो आहे। माना मां तोखे पहुच खां एॾो मथे आहियां, एॾो मथे आहियां त तोखे मां नुक़्तो नज़र नथो अचां। जेसिताईं वेझो न ईंदी सम्झ में न ईंदी। लिहाज़ा इन ख़ानदान खे सम्झण लाइ या हे सम्झाइनि या अल्लाह सम्झाए, ॿिए खे ख़बर न पवंदी। मां तव्हांजे साम्हूं पंज इमाम जो फरमान पढ़ियो आहे। मौला पंहिंजे दादी जी अजीब तारीफ़ कई आहे, थोड़ो बेदार थी जो अन्य जे हाज़िम जे लाइ सलवात पढ़ो। सलवात एॾी न जो तव्हां आहियो बुलंद आवाज़ सां पढ़ा त ॿियो क्या बोला फरमाए त ॾाढे हुसैन खे सुञाण तोखे सम्झण तुंहिंजी मां थो सम्झाई। माना ज़ारल हुसैन अला शत्तिल फ़ुरात आरिफ़न बिहक़्क़ि फ़क़द ज़ारल्लाह फ़ौक़ अर्शि। मुझे ॾाॾे खे मामूली न सम्झ, जंहिं बि करबला में मौला हुसैन जी ॾाॾे जी ज़ियारत कई पर शर्त आहे त मारिफ़त सां मारिफ़त और जंहिं बि
करबला में अची मुझे दादे हुसैन जी मारफत सां ज़ियारत कई अगलो जो दुखियो ॾाढो इहो हुसैन मौला जी न अरशद खुदा जी ज़ियारत कई बेगार ये न थींदो अल्लाह सुभान अल्लाह मां वरी तर्जुमो कयां तमामु पता जंहिं बि दादे हुसैन जी करबला में अची मारफत सां ज़ियारत कई मारफत वाह उन गोया अर्श ते अल्लाह जी ज़ियारत कई सवाल चा हुसैन अल्लाह ॻाल्हाईंदो मां ॻाल्हायां बिस्मिल्लाह साईं हथ खोले वे चमको था पिया ॻाल्हायो अल्लाह पोइ छो फरमाई त हुसैन जी ज़रूरत अर्श ते अल्लाह जी ज़रूरत खोलियासीं या ते बंदि कयासीं खोलियासीं हाणे सलवात पढ़ो खोलियासीं हिकु जुमिलो आरिफन इन के थोरो मज़ाक कया हर ॾिसण वारो हुसैन मौला जे कब्र के ज़ाहिर न आहे ॻाल्हायो कलंदर पुॼे ॻाल्हायो सुभान अल्लाह हर ॾिसण वारो ज़ाहिर न आहे जी हर ॾिसण वारो नबी के साहबी न आहे अगर हर ॾिसण वारो नबी के साहबी थी वञे त मके जा काफ़र सब साहबी मदीने जा यहूदी सब साहबी वाह इहा शर्त हुजे जंहिं बि नबी खे ॾिठो पर न फरमाइनि था मन नबी जेके नबी खे ॾिसे काफ़ी न आहे आमन बे ऐं नबी खे मञे इहो बि काफ़ी न आहे मात अला ईमान उन ईमान ते मरे बि ॾिसे मञे ऐं मरे ठीकु आहे इन जो मतिलबु जे ॾिसण वारो छड़ो साबिन आहे मञे ऐं फिरे ॻाल्हायो यार ॻाल्हायो तव्हां बि ज़िद कयो मां बुखारी शइ था तव्हां ॻाल्हायो तॾहिं वधीक थो ॻाल्हायो छा चयूं ॾिसे ऐं मञे फिरे न अगर फिरे न हा त तड़जे न फिरे न तड़जे न वाह तड़जे न मरे तवज्जो हाणे इते दिक्कत कजो मां कुझु जवाब थो जेके नबी ज़माने ईमान ते मोआ उहे त साबी पक्का सभु ॻाल्हायो पक्का जेके सरकार जे ज़माने में वफ़ात करे आहे शहीद थी आहे जंगल में पक्का नबी खां बाद जेके जीअरा उन्हनि जी कीअं ख़बर पए त ईमान ते मोआ न ॻाल्हायो हाणे मां हज़ारनि किताब जो जुमिलो ठाहियो आहे अगरि कोई इन ते न ॻाल्हाईंदो मां लही वेंदुसि हाणे नबी खां बाद मदीनो ॾिस घिटियूं न ॾिस घर न ॾिस मस्जिद नबवी न ॾिस काबे में न ॾिस नमाज़ी न ॾिस ॾाढ़ियूं न ॾिस ॻाल्हायो ॾाढ़ियूं न ॾिस खानदान न ॾिस मिट्री ऐं माइट्री न ॾिस कद ऐं काठ न ॾिस जवानी ऐं पौड़प न ॾिस ॾिस तूं अची त नबी जे दर खां बाद नबी खां बाद दर बतूल ते ॾिस जेको कुसे थो साहबी आहे जेको विणे थो साहबी आहे नबी खां बाद काॾे वञे नमाज़ रोज़ा हज ॾाढ़ियूं माइट्री मिट्री कबरूं
जिंदगी न करे बतूल के ॾिसो जेको हिते कुसे थो वो साहबिया ऐं जेको विड़े थो साहबी न आहे नी भली पोइ साहबी न आहे त साहबी न आहे साहबी न आहे त साहबी न आहे साहबी न आहे त साहबी न आहे यानी इते ई शर्त त मौला हुसैन खे जेके ज़िंदगी में जन ॾिठो उहे ज़ाहिरनि ॻाल्हायो हे लाड़े को न ॻाल्हाईंदो ये जो वेठल सैयद फकीर ये विचला छक्का तो झलियो आहे डॉक्टर न ॻाल्हाइजे कोरोना है ना कोरोना जब सही जा कोरोना कोरोना आ तो केरो असल में कोरोना ये जॾहिं को कोरोना आई आहे न असांखे मौजूद थी वई कीअं पक थी विया जॾहिं जेको तूं वायरस नथो ॾिसे उन ते एॾो ईमान थिए त पोइ हादी मादी ते ईमान रख ॾिसणु शर्त न आहे ईमान आने तक इन वारिस ते आने ना आने ते मादी ते आने वो हर को पांचनी तारीफ कंदो आहे ॻाल्हायो न हर को पांचन जी तारीफ पर ये असल में ॻाल्हि छा आहे ॻाल्हि इहा त अलाह इन वायरस खे मोकिलियो पोइ यहूदी हुजनि या यहूदी हुजनि या सऊदी वारा मुस्लमान हुजनि या अमेरिका वारा हुजनि पर अहिड़ा सुधरी विया अगे चवंदा मेरा बदन बेरी मर्ज़ी हाणे ज़ाल सां नथो वॼाए इहो वायरस ताईं उन्हनि खे जेके पेसनि वारा ग़रीब खे वायरस ई न आहे इन जो मतिलबु आहे जेके पेसनि वारा उनखे ॾाढो ठाहे छॾियो उथार सच में अगरि वायरस हुजे हे बचे काए मुंहिंजी बचिया इन गंद में बचिया ये पानी में गरीब बचल आहे वायरस लॻे ई उन्हनि खे त जे पेट में हराम आहे ॻाल्हाए न जो मतिलबु आहे त हा अलाह मोकिलियो आहे वायरस खे सम्झा वई थो जॾहिं मुंहिंजे वायरस में एॾी ताक़त आहे त मुंहिंजे मादी में केतिरी ताक़त हुजणु खपे मां फेसबुक ते इहो रखियो 2 मिंट में बंदि कयो ताक़त ई न फ़ोन बंदि पर तव्हांखे वायरस त कोन्हे न छह सपोर्ट ते वियो तू तो ॾिसां न कराए चलो हाथ पढ़ो बड़ा जो वॾा शिया न काथे ये न रे ये न तो समझ चलो हाथ पढ़ो मोहम्मद अल्लाहुम्मा सल्ली अला मोहम्मद खुशी उहो मनाईंदो आहे जंहिंजो उन ॿार सां वास्तो भाउ जे करे पुट में भाउ खे ख़ुशी भेण खे ख़ुशी बिल्कुलु भाउ जे में भाउ खे ख़ुशी माइट खे ख़ुशी न पाए बिल्कुलु जंहिंजो ॿार ॼमंदो आहे जंहिंजो वास्तो त उहो ख़ुशी अच्छा वेड़ो न जंहिंजा ही 14 आहिनि उहे ख़ुशी मनाईंदा जंहिंजा 14 आहिनि हाणे फलो छा थियो आहे पहिरें सरकार ते चवंदा असां चवंदा 17 आमद 28 सफ़र अच्छा अलग से सुना ये ना हां 17 ऐं 28 सफ़र यो कंहिंजो कींदो आहे अहल बैत सही ऐं होॾे छा थियो आहे कि 12 वफ़ात अवल तो दुआ ॿुधो ॿार ॼमे मीरान में ऐं पुछे तूं चननि खां रसीदे ॻाल्हाइण छो
बार में वीरान में ए पूछे चनन गवानी घूमड़ परमो अदा फलाने के पड़े अदा मौके के बाद का दाई है वाह 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 सुभान अल्लाह मुठाई करे थई एक पुछो उन लिखवा जन नबी अलैहि सलाम आया त हे टिकाणे में आ नबी आया टिकाणे रे कड़ी मुस्लिम का मुस्तफा आयो अबू तालिब जे घर जे घर आयो कोन के मुसलमान तो मने ओला तो रोले से न खबर त कदे आयो न खबर त कदे बियो ऐं जेके ठिप सम्झ में न आया त भला ही जुमलो ॿुधो हिकिड़े माण्हू जी विलादत थी मसलन हिकिड़ी तारीख़ ते मसलन 5 अप्रैल 21 ऐं इहो 100 साल खां पोइ मरे इन तारीख़ ते साॻी त पोइ माइट ख़ुशी मनाईंदा या ग़म ॿारो कंदा ॿारो बसि ॿारो न ॿारो माना वफ़ात पोइ ॻाल्हि ॿुध या मन अहल पैदा के त ख़ुशी धार वफ़ात धार पोइ तूं ख़ुशी बि कर मीलाद बि कर रबी जी आमद तो वटि 12 रबी अवल ते आहे त जेसि ताईं सरकार हो 23 साल तूं मीलाद मना नबी जे वञण खां पोइ हर मुस्लमान जेको चए थो ॿारी थी वियो आहे उनखे मीलाद मनाइण जो हक़ु ई हाणे जेके सफ़ा कॉलेज जा सलवार पढ़ो जेके राज़ी वेठो सलवार पढ़ो ॾाढी तव्हां महिनत करणी पए ॾाढा ॾिघा थी विया ॾाढा ॾिघा ॻाल्हि ॿुधो थोरो बेदार थी त बसि अलाए काॾे वठी वेंदो माना ते थी वियो अॼु ख़ुशी कड़ी आहे कंहिंजी ऐं जेको खाए ऐं ॻाए न माण्हू जो पुटु ई न आहे ॻाल्हाए न ठीकु आहे इमाम हुसैन जो ॾिसणो काफ़ी न आहे ॾिठो के शिबा बि ॾिठो ओले बि ॾिठो इब्न ज़ियाद बि ॾिठो मदीने यहूदीन में ॾिठो मरवान में ॾिठो ॿुधाए न ज़ियारत करे ईमान आणे हुसैन जे इन मोहब्बत में मरे छा चयूं ॾिसे मञे ऐं मरे इन जो मतिलबु कमु घणा आहिनि हर करबला वारो वञण वारो ज़ाहिर न इहो त हुसैन जी अजीब महिमान नवाज़ी त हर महिमान खे क़बूल कंदो आहे अची वञे जी ऐं बिस्मिल्लाह माण्हू तफ़सील कया थो पाणे बयान पर ज़ाहिर उहो आहे जेको मारिफत सां भली करबला न वञे सच ॿुधायो जेके अमीर आहिनि उहो हज कंदा आहिनि न अमीर गरीब पैसा ई कोन पोइ ॾुखिया बि हे दर बि हे न चल नारा बि हे मजलिसूं बि हे अल्लाह बि हे कन हो जेके वॾा माण्हू अला हराम जा पैसा अला हलाल जा पैसा अरे घुराए बि उन्हनि खे हाणे जेके ग़रीब न ॻाल्हायो तव्हां सभु हाणे वॾा अमीर थी विया वरी न सोनिया ॻाल्हायो सही त खोले ॾिसो न हाणे हे जेको आहे काई ॿुधी न तूं सम्झो ई न आहे अहल बैत खे नबी अलैहिस्सलाम ख़्वाब में ॾिठो त सरकार खे इमाम हुसैन दिलि जो इमाम हुसैन अलैहिस्सलाम फरमायो हीउ जेको पोड़ो वेठो आहे न इहो हफ़्ते में हर रोज़ हफ़्ते मुंहिंजी ज़ियारत कंदो हाणे साल थी विया अथसि कंहिं शिकायत कई हा भाउ हा बोला सग ही पैसा त ईंदोसि ॿुधजो सग ही पैसा ईंदोसि हाणे पोड़ो बि थी वियो ग़रीब थी वियो सरकार फरमाए त ॻाल्हि ॿुध हुसैन जो ज़वार थियण लाइ करबला अचणु ज़रूरी न आहे मारिफत ज़रूरी आहे तूं कोठे ते बि करबला ॾे मुंहुं करजो अस्सलाम वालेकुम या अबा अब्दुल्ला तूं हिते बि ज़वार
घर छॾे ॿार छॾे कमु छॾे अलाए ॾींहं में अलाए घणी देरि सुबुह जो अस्सलामु अलैका या अबा अब्दुल्ला हिकु वरी ज़ोहर महिल 2 वरी असर महिल 3 वरी मगरिब महिल 4 दुकान खोले त 5 वापारो करे त 6 साइकिल ते चढ़े त 7 मानी खाए त 8 पियो सॼो ॾींहुं सलाम कर पियो ज़वार थी हे वञे रुले अलाए क़बूल पवे ये गरीब सरकार के गरीब हो सरकार ये पैसन वाला हजरत सा गरीब रुली जासे जब अलैका बिस्सलातुल जुमा फइन्नहा हज्जुल मसल तो खबर है अमीर ओडे वने दरवाजो खोले से न गोले तो जुमे की नमाज पढ़ तो अल्लाह पढ़ हेते मिल दे पंज जुमा पंज हज चंड्रो गरीब न का बके वने न नमाज ते जे इन के बुडी मरो देखो सोनियो में सीट अरे मरे होरे न वने वने न विदन ऊपर खराइंदे या न जे विदा वाले जे कचहरी में बेत तो के जो था खत्म हां सिजु दियो एसपी दे डीसी दे वडेरे दे तो के ऊपर खराइंदो न वने धूल पे न वने तो वञो हिते मजलिस में अचो ना हे बात जुलूस में अचो हे जश्न में अचो मेहमान तू हिते हुसैन जो आ होते सियासतदान जो हुजर गरीब न मजलिस में अचे न मस्जिद में वञे छा कयो तने के गुरबत जो पासो वठो ऐं गुरबत इज्जत है इहा है तो क़यामत जी अमीर जॾहिं त पिनंदा ऐं ग़रीबनि खे सॼी ते हली आहे हुते तुंहिंजी इज़त नहीं हाली आहे छड़ो हुनखे छॾ न जॾहिं ग़रीब आओ घबरायो न तव्हांजो को बादशाह न आहे हुसैन त तव्हांजो आहे न ॻाल्हाए सुभाणे ठीकु सुभाणे हाणे जेको मासूम फरमाए तो बालो हुसैन जी इजाज़त मौला अल्लाह जी इजाज़त आ अल्लाह भी नहीं छो अगर अल्लाह हुजे त कुसे ला ॻाल्हि जुमले तो ये 14 अल्लाह हुजे ना तो कुसन न कुसन न हिननि कुसी कायनात खे बसायो असां कुसी हुन खे बाक़ी रखणा आहियूं असां रहूं न रहूं पर हो वाह हाणे अचो जेको मौला फरमायो त आॾे जी ज़ियारत अल्लाह जी ज़ियारत आहे ॾिसजो कोई जेके पढ़ियल लिखियल आहियो कॾहिं कॾहिं मारिफत डायरेक्ट थींदी आहे तव्हां मूंखे त ॾिसो मां डायरेक्टर न ऐं कॾहिं कॾहिं पंहिंजो बूथ ॾिसणो हूंदो आहे मेकअप कंदा छोरा छा कयूं जशन न खिलो मेकअप कंदा न छा पियो ॾिसां पाणी में तूं त ॻाल्हाए ॾाढी चट कुझु बि चट ॻाल्हाए हा थाल भला आईनो मिलियल फिटल नानी जे ज़माने जो चवंदा हौसलो कर अहिड़ो आईनो मिले बेदाग हुजे विलायती जो देसी आईनो न छा कंदुसि बूथ ॾिसंदुसि ठीकु आहे अच्छा वरी विलायत जी बाक़ी सम्झ आणे जेके तव्हां ईंदा न हिकिड़ा आईना जहिड़ो आहे एतिरो ॾेखारी या विलायत आईना हूंदा आहिनि माण्हू हीअं बीठो तो हुते हीअं आहे अहिड़ा आईना न कहिड़ो आईनो हुजे आईनो शफ़ाफ़ हुजे बेदाग हुजे विलायती हुजे जहिड़ो आहे तहिड़ो ॾेखारे वाह वाह सही हिन महिल कानून मिलियो जेका शइ डायरेक्ट नज़र नथी अचे उनखे आईने में ॾिसबो आहे अल्लाह चए थो मूंखे सुञाण मूंखे सुञाण लाइ न नबी ॾिठो आहे न अली ॾिठो आहे न हसन हुसैन ॾिठो आहे तूं कीअं सुञाणींदे सुञाण खे खपे हवास या अख सां ॾिसो या कन सां ॿुधो या हथ बुलाएसि या भाकुर पाएसि
भाई मिठो आहे कोड़ो आहे चहरो आहे अने मां लफ़्ज़ नथो चवां तव्हां वटि बि जेको भाकुर ओड़ो सां पाए पोइ आहे न ख़बर पए त भाकुर पाइण सां जेको आहे ऐं भाकुर पाईंदा न पासे पर काटण वारे खे भाकुर न आहे काटण अहिड़ी निभागी जीअं परे हथ निभाई आहे न काटन न पाओ काटन मिली वेंदी मोमन वरी न मिलंदी ये काटन घुमंदा कीअं ख़बर अथव सीटियां ला तमशे फिल अर्द मरहा वाह कुरान दे में जमीन पे आकड़ी न हलो शैतान ठाइंदो मैं पर कुर्बा मां जो उत जगह तवज्जो कजा छोकरा भाई वने का ये के जल पाउडर मेकअप लगा वात ते पान अखिन ते इनक ई वात पटियो पे थन वाच भी सागी ये हलंदे हलंदे थाबो खाधो ॿिन्हिनि थाबो खाधो ॿिन्हिनि हिकिड़े कयो याली ॿिए चयो अड़े पहला बता दो क्या हिकिड़े चयो याली ॿिए चयो अड़े ॿिन्ही में फ़र्क़ु छा आहे फ़र्क़ु आहे जंहिं माउ तोखे झोली में याली सेखारियो लाशौर में उहो मोटी आयो हुनखे माउ अड़े सेखारियो ॻाल्हाए न मासूम फरमाए त मोमिन खे घटि में घटि 40 ॾींहं में हिकु थाबो अचे त निंड में बेदार थिया नारायण हैदरी उच्चा हथगार के नारायण जेके छिप सम्झ में न आयो हाणे मां कोई मिसाल ॾियां करे तस्वीर सोणी लॻल जे कराची में न तस्वीर ये हूंदा न अल्लाह एड़ा शरीफ होत ये कमाल की बात बड़ी ये तस्वीर ते वाट पटियो थी तो तस्वर तो करे ठहल भलिया पर ठहर वारो ये तस्वीर तो के छा बुधायो सही पक्का सही है ठीक पर का छिप समझ में न आयो न्याज पकल हो बोर्च भी राणी थो गिराव आयो हिते अरे खाई दे रहे बात ही जाने फला पकड़ जरा चावल जो भला पकड़ जाती है वाह निकती बना अगर चावल जो गिरो आहे लूण वधीक या मिर्च वधीक ये के चटरे बचाए माना चावल बुधाई त मुझो बोर्ची कहिड़ो सही है सही सही तस्वीर बुधाई दी मुझो मुसवर कहिड़ो सही सही हाणे तो जो कया अल्लाह के समझण लाइ कुछ बस्तियों खस्तियों खपन कुछ कारीगर जा कमाल खपन ये चंद्रा चिंबा गंजा गरा ये लग सजा अब से एक चौथा था हाल मसला एक सही चिजोड़ जा कारीगर भला अगर उते कुर्सी ठहल पई हुजे यदि काई शे गुनिया में न हुजे जब तो चलो जट्टा मन नुक्सो ॾिसी कमाल समझ में न ईंदो ॻाल्हायो नुक्सो ॾिसी कमाल समझ में न ईंदो अगरि हुन कारीगर काठी जो अहिड़ो गुल ठाहियो आहे जो ख़बर असली आहे या नकुली आहे वाह ये वाह बना ठीक अल्लाह चए थो मां अहसनुल ख़ालिक़ीना हे टंडा जॾा चिॿा ॾिसी मूंखे सम्झ न इहो मां न ठाहिया आहिनि तो ठाराया आहिनि जगह समझो ना सोलो क्या अना दुखी तो गाल क्या जगह संगरा बैठा है छलत की कड़ी खबर संगरा इते केड़े वो भलो कारीगर हो जे उन गनो विजरायो काटने में जा सन कुआड़ी काठी ही हो जे के जो कारीगर भलो यो ट्रेडेड हाड़ में तो जो कमाया कारीगर दो
चवा चवा चिबा गंजा गरा 4 आंगुरा 5 आंगुरा 1 टंगा डको चप्पू कटेलो नकू कटेलो कन्नू कटेलो ये तुझो कमाल आहे हुनजो कमाल न आहे तो बेमौसमी कड़क पलक थी दिया सही बेमौसमी कड़क पलक थी दिया छो ही जरा जा उसूल माहिर ज़राअत ॿुधाई अथई ऐं इंसान कामिल जे लाइ उन्हनि को पुछ कहिड़ी मौसम इख़्तियार कयां जो सलमान मुंहिंजे घर कलंदर मुंहिंजे घर वाह 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 सुभान अल्लाह सुभान अल्लाह वाह वाह समझो था ॻाल्हि खे समझो था पढ़ा हदीस आशिक़ पढ़ा उधर जो रवायत जो ख़लासो पढ़ा थो या अली पंहिंजे मुरीदनि खे ॿुधाए हिन मौसम में वेंदा त वली हिन में वेंदा त कुतुब आहे हिन में वेंदा त आदिल आहे हिन में वेंदा त हाकिम आहे हिन में वेंदा त मोमिन हिन में न वेंदा काणा चिबा नुक्स छांगरियूं छा अरागियूं हिन में हीअं न वञिजो अंधा हीअं न वञिजो गूंगा हीअं न वञिजो ॿोड़ा मासूम ॿुधाए मौसम न हाणे तूं जो बेमौसम कमाल कंदे त मुंहिंजे ॿार चिबा टेढ़ा पाण ठाराए त ठाराइण हुनजो कमु आहे न ठाराए थो हाणे जेके ठिप जुमिलो सम्झ में आयो हाणे अॻिलो जुमिलो ॿुधिया ऐं जेको हुन ठाहियो आहे न हुन पंहिंजे मर्ज़ सां जेको कमाल पैदा कयो आहे अहिड़ा सोना पैदा कया अथई जो वॾा वॾा इमाम ॾिसी परेशान थिया अब मूंखे त ख़बर नथी पए हे अलाह वाह अलाए हो अलाह ॻाल्हायो ॻाल्हायो ख़ुदा कीअं चयो मौत शाफ़ई लैस यदरी अलियुन रब्बुहु अमरुहुल्लाह अॼु चओ त माने सॼो शेर था ख़बर इहो अधु शेर ॿुधाए तवजो कजां बिस्मिल्लाह लो अन्नल मुर्तदा अब्दा महल खर्र नास तरन सजद अल्लाह मात शाफई वले सयदरी अलीयुन रब्बु अमरब्बु ला शाफई गोल बुझा शाफई तो मुखे कदी खबर आ त अली छाए अल्लाह जो फरमान आ नबी जो फरमान आ मुखे अल्लाह सुञाणे अली अली के मां या अल्लाह अल्लाह के या मां या अली मुखे कदी खबर आ हाणे जुमलो बुझांस चेतो लो अन्नल मुर्तदा अब्दा महल तवज्जो दिक्कत कजा ये तो अगर मौला अमीर पंहिंजे मकाम ऐं मंजिल के ज़ाहिर करे मुझे ख्याल में जेको मां चाहियां थो ओतिरो ॾेखारे मथिया मंजिल शाफ़ई चए तो लो अन्नल मुर्तदा अब्दा महल चए अगर मौला अमीर पंहिंजे मकाम के ज़ाहिर करे विझे खर्र नास तरन सजद अल्लाह को माण्हू जो पुट बाक़ी न रहंदो जेको अली के झुके न अगर मौला पाण के ज़ाहिर करे तो कोई इंसान माने शाफ़ई फैसलो तो करे जेको अली मौला फज़ाल ॾिसी नथो मञियो माण्हू जो पुट ई न आहे मात शाफ़ई वले सयदरी अलीयुन रब्बुहु अमरुहुल्लाह जब मां मरदो मरी वियुसि मूंखे ख़बर न पई हे आया हो हाणे जेके अञा मथे हलणो हलो हेलो हेलो टिकी न पहुंचो हुते हाँ शाफ़ई ॿुधो त अल्लाह बि आहे अली बि आहे छा शाफ़ई ॿुधो अल्लाह बि आहे ऐं सलमान अबूज़र ॾिठो त हे अली आहे हो बि अली आहे न न जेतिरो मां चयां थो ओतिरो ॿुधायोसीं छो त हिकु चेहरा ठाहियो न चेहरा मां जो तजुर्बो आहे तव्हां ॻाल्हायो न ॻाल्हायो मूंखे ख़बर पवंदी हिन फेस खां त ॻाल्हि लथी आहे न छो त गदीर में इहो सबक़ु मिलियो हो मूंखे मां इहो पढ़ियो ऐं सम्झुमि मान कुन त मौला त सलमान बि हीअं अबूज़र बि हीअं बिलाल बि हीअं मरवान सभु हीअं हुनखे सम्झ में कोन आयो न तव्हां सभु अली वारा चेहरा होॾक करे ॻाल्हायो
ॻाल्हायो न ॻाल्हायो चेहरे में रौनक था जेके अली मौला जा फजाल ॿुधी रौनक नथी अचो माण्हू जो पोटो ई न आहे शाफ़ई ॿुधो त अलाह बि आहे वाह अली बि आहे ॿुधो ई शाह सलमान अबूज़र ॾिठो त अली हो ग़ैब आहे अली आहे हाणे सवाल कया वठंदे पोइ सलमान छो न भेजो जे ॾिठो न ॾिसां त इलाही तव्हां मूंखां परे थी विया इलाही ऐं ॾोह पंहिंजो अथव मुंहिंजो ॾोह न आहे इलाही परे थी मां वरी थो पढ़ां जिन ॾिठो उहे न भुलिया ऐं ॿुधो उहे भुली पिया इहो मां पढ़ां अगरि सलमान अबूज़र कंबर खे मौला पको न करे हा त हे बि भुलिजी पवंदा तोखे छा थियो अॼु तूं अॻे थी उथी आगे ये जेको आहे भला अॻे हल हिते वर मोहम्मद वाले मोहम्मद बुलंद कर सलावत अल्लाहुम्मा सल्ली अला मोहम्मद वाले मोहम्मद ऐसो सेलर को डरा छो थिया बिस्मिल्लाह दे बिस्मिल्लाह अञा आस्ते तो खोले ये पेटे नहीं फरे वञे मूंखे हिकु पॉइंट ते मां तव्हांखे मथे जेके झोल आहिनि सभु ॻाल्हाए जिन ॾिठो न भलिया हाणे मैं झोल चओ फौजी सलमान अबूज़र पवे अगर मौला पको न करे ना पढ़ा तदे तारीर का देवी जद शामी अली जो मुकाबलो न कर शामी नमाज न पढ़िया तो को मुसलमान न मरे सा अली नमाज न पढ़े हर को खुदा चवे सा सुभान अल्लाह बिल्कुल वाह समझी ठीक हाणे अचो हिकिड़ो सवाल आम सवाल ये पंज ही हिकु दूर में न वाह ॻाल्हाईंदो कलंदर घुरे हाँ हिकु दूर में वॾा ॻाल्हायो रण खे ख़बर नथी पवे छा थो ॻाल्हाए सभई पंज हिकु दूर में न कारीगर साॻियो आहे न कारीगरी साॻी आहे न ठहिया हिकु मार में न नूर हिकु आहे न फज़ल साॻियो आहे न कमाल साॻियो आहे न इल्म साॻियो आहे न कुदरत साॻियो आहे न हुसन साॻियो आहे न पोइ छो अली अला छो छञास वाह मुद्रा थी तो इंटरप्योस अरे तू तो वेचे चमा में इंटरप्योस जब नबी जे कचरी माण्हू सुबह सदा मुवारी के तरह जल्दी देर नथी ना नाराय हाय सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सच ॿुधाए भला मां पंहिंजी हैसियत खे ईअं थो ॻाल्हायां मां भला मूंखे इज़त न आहे मजबूरी आहे त मां अली जो औलाद आहियां मुंहिंजे खून में जोश आहे मां न ख़ानदान जे फज़ाइल खे ईअं पढ़ंदो मोमिन आयो अली वारा हो ही फज़ाइल उन जो शुक्रानो आहे त तोखे अलाह अली जे दर ते पैदा कयो पुछो उन्हनि खां जेके सूर खाई हेॾे आहिनि सुभान अल्लाह त मां अर्ज़ु कयो मोहम्मद छा हुआ फातिमा हसन हुसैन कदीम ॾिसजां बोले मां जवाब ॾेई छॾियो मुहम्मद ठाही महमूद वाह जो फ़र्क़ु आहे वाह ॻाल्हायो मोहम्मद ऐं महमूद में वाह जो फ़र्क़ु आहे न फातिमा ऐं फातिर में लफ़्ज़नि जो फ़र्क़ु आहे न ॻाल्हायो
हसन में मौसम में मीम जो फर्क है ना हसन हुसैन कदीम वाले हसन में लफ्ज जो फर्क है ना हिते लफ्ज जे फर्क दे करे न बोलिया हे मोहम्मदा हो महमूदा हे फातिमा हो फातिरा हे हसना हो मोहसिना हे हुसैना हो कदीम वाले साला अली ठाए अलीम अली खाए अलीमा अली ठाए अलीमा अली ठाए अलीमा जे तो भुलजी टोला हे आला हो भुलजी पियो सुभान अल्लाह भाई वाह अगर मौला पको न करे ना तो सलमान अबू जर जो बात तो पटजी अली इडो कमाल अरे मौला फरमाया सलमान अबू जर कंबरो बिलाल हिजा इसो मुडे तवज्जो कजो इसो मुडे भूल जो न मागी अली हो भी अली लफ्ज भी साका माना भी साकी पर फर्क ही हुआ कि मैं 1000 रकअत रोज 1000 सजदा करे तो के समझाया तो मुंह में उन में यो फर्क आ त मां साजिदा हूं मसजूदा साजिदा हूं मसजूदा मां साजिदा माबूदा मां मिलकता हूं वो मालिका जुमले के और का जो फर्क का मां भी अली ऐ हो भी अली फर्क ही हुआ कमा झुका थो ऐ जेके मां झुका थो जो केडो वडो अलिया ऐ क्यों फर्क को बुधाई अगर यो तू मुख्य समझे मां भी अली ऐ हो भी अली ये वडो फर्क हो न होजिया कमा अच्छा नहा आलायो हो अली न होजिया कमा अच्छा नहा हो हुजिया मान अच्छा तो समझ में ना आजिया ठिप समझ में ना आयो वाह जेके स्कूल में दा पढ़ंदा है उन्हें कौन पूछा जेके या उन्हें छा परीक्षा छोरा एमए पास है ना अरे अलम लिखो तो अलम पता लगदा अब अलम सारा लिखो अलम क्या पढ़ेगा गाँव दर्जो पढ़ेगा नो सही बाबा सही ना बाबा जिंदाबाद ये दो वाह इसो बोले हेतरे ने कागी अरे यार से जगो तो काबे में दवा के दीवार फड़ा तो मरी गयो यार है स्कूल में अपॉइंटमेंट थी आप सब्जेक्ट थे ये मैथ जो उस्ताद ये फिजिक्स जो वाह ये केमिस्ट्री जो ये दीनियात जो ये तारीख जो ये ज्योग्राफी जो ये है ना आने को मैथ आ उस्ताद अदा उस्ताद भला सही सलाम अलैकुम हाँ राम राम साईं इमाम घना है बाबा वाणी हुआ ये खता तो कई हो ना अरे गला है कलंदर बोझे ये जो वास्तव मैथ जो आहे भी वाणी हो उन के इमाम शो तो पूछे मिसिंग थी ना अच्छा ने मौलवी साहब जो दीनियात पढ़ाने वाला उस्ताद पढ़ते रहो जमा मुलवा इमाम पूछो जाए रसूल दिन बुझाए वाह 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 सही वाह सही है बाबा इन जो मतलब साहिल के खपे तो उस्ताद के सुनाने जो सब्जेक्ट वाह 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 सुभान अल्लाह अच्छा तो बंद जा वाह भला स्कूल सरकारी के उस्ताद के मुकर करे हां और सरकार प्राइवेट में था काय ना प्राइवेट स्कूल में प्राइवेट इधर एनजीओ जो होता है ठीक मुले जो बदल सोचे छे जो बदल सोचे छो दे जो इतार हुआ
ठीक है एक उस्ताद वने दरखास्त काथे दी केजे जो स्कूल सही है पक्का हाणे मां ॻाल्हि थो अजीब अल्लाह जे हिन दुनिया खे अल्लाह मदद थो ठाहियो आहे माण्हू ॼट पैदा थियनि उस्ताद मोकिलिया अथई पाण मोकिलिया अथई पाण पाण मोकिलिया अथई आज मां वॾी ख़ातम कई सभु उस्ताद ओॾो आया हाणे सम्झ थो ॻाल्हि खे अॼु सम्झ में ईंदी दरख़्वास्त मौला नबी खां बाद दरख़्वास्त काथे वञे काॾे वञे काॾे वञे हेड ऑफिस काॾे वञे कहिड़ी हिन पासे अल्लाह जी कहिड़ी नालो छा अथव अरे अल्लाह जी हेड ऑफिस दुनिया में कहिड़ी आहे काबो भई अल्लाह जी हेड ऑफिस कहिड़ी आहे काबो माना दरख़्वास्त वेंदी काॾे काबे में अल्लाह साईं सरकार जो या उस्ताद हाणे सम्झ में आई अल्लाह साईं मौला अली खे काबे में पैदा करे तो समझायो रे दरख़्वास्त ॾींदे मां कमु पहिरियों कयो आहे उस्ताद मुंहिंजे तरफ़ां हूंदी वाह सही वाह उस्ताद मुझे वाह ठीक थियो पक्का पक्का अच्छा अञा पाण तव्हां चओ था पाण मथे जाओ टन्नीअ जे ॿार खे माल जो पढ़ो सभु मला आहे जेके बीराणी चाणना साईं जो हाणे दिमाग़ कमु नथो करे चवंदा आहिनि न टन्नीअ जो ॿार कीअं पढ़ंदो मां चवां त चरियो आहे अकल कुल मुस्तफ़ा जे हथ ते मुर्द यार इकरा सुभान अल्लाह यारी इकरा बार साथ जो है मां करा छा पढ़ा तौरात पढ़ा इंजील पढ़ा कुरान तौरात पढ़ा इंजील पढ़ा ज़बूर पढ़ा फुरकान पढ़ा ये टे किताब लथल नबी फरमाया त कुरान पढ़ो सरकार कुरान जे लाण में 10 साल बाकी है थोड़ो घणो तारीख़ सां ॿुधायो आहे पहिरीं आयत कॾहिं लथी नबी 40 साल में मेमण ॻाल्हाए अच्छा तूं न ॻाल्हाईंदे ॿुधाए न ॻाल्हाईंदे कमु न थींदी ॻाल्हाए त सुभाणे कमु कराईंदे हा सम्झां थो सुभान अल्लाह अलाए किथे हिते पहिरीं आयत नबी जी मौला अली जी आमद नबी जी उम्र 30 साल घणी ना बुझा ऐं ऐलान नबूवत मौला जी घणी छॾ आए तो लो तू बोला नाराज हुई हां 10 साल आयशा अच्छा क्या तेरी गाल नहीं थी सलवात पढ़ो मोहम्मद अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद आले मुहम्मद अब दुआ करो तो ये जो भाग खुले बड़ा बस का थी पर बैठे बेचारा तो ससुई जिंदाई इलाही आमीन वासी के दफा हां हया आओ से कैसे सुभान अल्लाह भला जेके छड़ा वेठा उहे सलवात पढ़ो ताजो कम थी वञे सगरन तो मां कई उन ॾींहुं छटीह निकाह पढ़े कोट ॾी है छटीह निकाह ये मन नथुस जे स्टेज में हेठि उन अॼु बुखारी मौज में आहे जेको हथ लाहींदो उहो छड़ो सगरो सगरो डबल नारे हैदरी वाह सही वाह सुभान अल्लाह अॼु बि रंग लायूं वञो पोइ मूंखे हिकिड़ी अची ॾाढी थी हिकु में लूण थी आहे मुंहुं वांगुरु जवान थी न शादी कंदो सलवात पढ़ो मां ॿुधायो वहां ठीकु इहो हिकिड़ो तव्हांखे हिकिड़ो बेदार कयोसीं सुभान अल्लाह मां अर्ज़ु पे कयो अलाए किथे आसे हाँ
हिते आसे दरख़्वास्त हेड ऑफिस में अचण वारो उस्ताद पढ़े तो कुरान लहण में कुरान जे 10 साल ऐं पढ़े तो सूरे मोमिनून जे लहण में 25 साल 10 साल पहिरियां 13 साल मके वारा 23 2 साल वधे वधी जा घणा थिया 25 माना मौला अमीर नबी जी हथन दे काबे में कुरान जी तिलावत 25 साल पोलण वाली सूरत जी करे कायनात के समझाए जेट जा पुटन मां अली पढ़ी आयो ता पढ़ सुभान अल्लाह सुभान अल्लाह सब्जेक्ट बोले मौला का जो सब्जेक्ट है ये मकसद ला बात समझो वक्त बयान किया या अली ताज मास्टर थिया हो ताज खानदान जो सब्जेक्ट छे सब्जेक्ट पर वाह लौला नामा उरिफ अल्लाह लौला नामा उबिदर रहमान असा अर्श छडे फर्श ते आया इन लायो अल्लाह केरा झुकबो किया अल्लाह केरा झुकबो इन जो मतलब है हिन जो सब्जेक्ट ताला केरा लायो या अली जो सब्जेक्ट है या अली जड़े 14 अली ना 14 मोहम्मद न इन्हें कबूल ला केरा बे पासे न वंजा भोलाई तो के बार कुर्सी ते व्यारी दो के बार टक जन मोकल दो अल्लाह समझ में इन्हन का जो टिकारे में जाने के लाए कर हां ये मतलब अली बादशाह को पूछ ऐ जे मौला अली को अल्लाह समझो न सलमान भलियो न सोबेदर जो मौला भलियो अलका जी मीरान नालो खणा काले आयो चढ़े ये तेरी कम थे साईं असी मीरान नालो न कयो अदा खणा बिस्मिल्लाह वाह वाह माने सब्जी के जवाब वाला अली एडे मन एडे कदम हुआ वाह सही अने ठिप समझ में न आयो 14 उस्तादन नमाज हिकड़ी थी वाह 14 उस्तादन पेरे उस्ताद को पूछो भी हीअं 12 को पूछो तभी हीअं 14 को पूछो तभी हीअं मुअल्लिमा मस्तूर ज़हरा को पूछो तभी हीअं हे 14 सब हीअं सब्जेक्ट सागो थन आया सागायन इनन को पुछ त नमाज में तो के फडो नहीं दो ओरे आयन 4 के हीया के हीया यो इस्लाह बुझाए तो कब्जो के तो उस्ताद ना है सुभान अल्लाह ये घोटे घोटे पियरा जो मोची गाल समझ में तो गिद्दू बदर गिद्दू बदर पैदा अपोले में बुडन वाह सही वाह सिद्धो चिटो साचे में हे न हुजना त अल्लाह समझे में वाह चीज है मुकदम में पूछियो हां हुसैन अल्लाह जी ज़ियारत की वाह वाह जात खुदा हिनन भी निठिया 14 लाख रो पाड़ इसने से आए जल्दी छोड़ डाल के सुनता वाह सवाल बड़ा है तूने तो करा थोड़े परे थी इस बार ये सुतो है पुराना व्यापारी है ना फाली इतने पता से तई 14 पांजी जाए ते अल्लाह जी मार्फत कराई पर जड़ी हुसैन कराई के में न करे जाओ ते अहदियत
ॾिठो न त कीअं ॿुधाईंदा कीअं हे आया आहिनि त हू छा आहे ॿ सिफ़तूं क़ुरान में वधीक न पहिरीं सिफ़त अल्लाह रहमान आहे ॻाल्हाए थो ॻाल्हाए छा रहीम ऐं रहमान में फ़र्क़ु कहिड़ो आहे रहमान दुनिया में रहीम आख़िरत में या रहमान दुनिया व रहीम अल आख़िरा माना अल्लाह जो रहमत जो वास्तो सिर्फ़ उन्हनि सां जॾहिं सीने में चोॾा वसण था ऐं दुनिया में रहमानियत आहे मञेसि न मञेसि ॻाल्हाए सभु ॻाल्हाए कढो मञेसि न मञेसि घोरेसि न घोरेसि हलाली हुजे हरामी हुजे पीउ जो पुटु हुजे पीउ जो पुटु न हुजे हा ऐं रब्बुल आलमीन आहे कि मां खाराईंदो सभिनी खे आहे मूंखे मञे मूंखे न मञे मुंहिंजो हुजे मुंहिंजो न हुजे मुंहिंजे नबी सां विढ़े नबी खे मञे नबी सां विढ़े सलमान हुजे मरवान हुजे हितां जो हुजे मुंहिंजो कमु खाराइणो कीअं ख़बर पई ईअं आहे न दावा आहे त अल्लाह ईअं आहे करबला इहो ॿुधायो करबला में अचण वारो मुस्लमान हुजे मौलाई हुजे शियो हुजे हिंदू हुजे सिख हुजे ॻाल्हायो न ॻाल्हायो ईसाई हुजे केर बि हुजे ईंदो जीअं आहे भली करे आहे महिमान थी आहे इज़त ॾेई थो खाओ जेको वणे खाओ जेतिरो ॿियो खाए ओतिरो खा हाणे सम्झ में अची त हुसैन अल्लाह जे रहमानियत जो मज़ा अल्लाह जे ख़ज़ाने में खोटी न आहे नी न आहे नी हुसैन जे ख़ज़ाने खोटी न आहे ठीकु आहे अल्लाह वटि जन्नत आहे ॿुधिजो जन्नत जो सिफ़त आहे जीअं वण खां जे शइ खां घोरो ॾिठई कारक जो वण कारक जो खजी मूंखे अॼु अंगूर खपनि खाओ अॼु मूंखे सूफ खपनि खजी खाओ अॼु मां अंब खावां खाओ ॾाढ़ू खपे खाओ करबला ॾींहुं जेका घोर कंदे उहा मिले सही आहे ऐं खाई खाई थकी थी पवनि था खाइण वारा इलाज कंदा इलाज वारा ये पटे वाला न आहिनि वज़ीर MP MLA गहरा थी थो न ये वज़ीर MP ज़ोर ॼण थिया तोखे घर तुंहिंजो छा हाल आहे उते हुसैन ज़वारी में ऐं तव्हांखे ख़बर आहे मौला हाणे मां ॻाल्हि तव्हांखे रिपोर्ट ॾियां थो पढ़ियल लिखियल आहियो उहो संभालिजो इमाम हुसैन खे अलाह छा ॾिनो आहे ॿुधिजो हे त चेलम आहे न चेलम बिल्कुलु हिकिड़ो मोमिन कोई ईंदो आहे जेको पोइ चेलम ते जेको चोई चेलम ते 34 करोड़ जो न्याज़ पचायो हाणे तव्हां जेको पचाए त ॿुधो जेको 10 ॾींहंनि में न्याज़ थींदो आहे न तव्हां ख़बर केतिरो आहे 10 ॾींहं मारा वञा ॿुधायो लिखिजो दुनिया वारनि तव्हांखे कई आहे त 10 ॾींहं में जेको न्याज़ पचंदो आहे इमाम सॼो नाले ते चांवर पसंदि जेको बि आहे अगरि इनखे गॾु करे 10 ॾींहं न्याज़ खे गॾु करे ऐं पूरे दुनिया जे इंसान खे बग़ैर मज़हब मिलत जे ग़ुरबत अमीरी जी खारायो इहो न्याज़ एतिरो आहे त पूरी दुनिया जा इंसान 3 साल खाईंदा पूरी दुनिया जा इंसान 3 साल आए दुनिया को बेजे करो हाँ सही वो जनाब सलमान नबी चयो अल्लाह से कला मूंखे मोकल दे मां तुंहिंजे मतिलबु हिकिड़ो वेलो खाराइनि तुंहिंजो मखलूक खे क्या भले कराए 6 महीना बचराई पोइ चई अल्लाह खे मतिलबु मोकल
मच्छी एक मच्छी सलेमाना खा रहा है जो 6 महीना बचाए ना सब खाई अन्या खा रहा है मुझे पेट तो भर रहे चला तू जाने मखलूक जाने मुझे गाना वाह मन सुलेमान नबी में सलाहियत है जो अल्लाह तो तारीफ कराए हुसैन और अच्छो सुभान अल्लाह हां बुधो ता खेला चो मां आदिल आया भैया मां करीम भी है करीम मन आदिल मन अदालत जे जेतिरो ॾोह कया उनखे ओड़ी सज़ा जे जेतिरो कया उनखे ओतिरी जज़ा सही आहे सही 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 ऐं करीम माना पुछा ई न करे वाह 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 अल्लाह अकबर करबला ॾेखारियो ओ गुनहगारो कहाँ हीरा हो हीरो कोने मायूस रती हटारा फिटी कर बाकी गाल क्या तो इल्मी अगर समझो था ॾाढा जो इज़हार ॾाढे जो इज़हार हीणे जे मुक़ाबले में फज़ीलत न आहे एतिरो समझो हा ॾाढो माण्हू हुजे न ऐं हीणे था वड़े मतलब ॿार भली गाॾी हुजे वणंदड़ माण्हू जो माई वणी भले पटको दूर करे वञे विणे से छेता थी माई सां माना मर्द जो माई ऐं ॿार सां ताक़त जो इज़हार फज़ीलत न आहे सही आहे अलाह जे तो मूं सां ॾाढो न कर डीठ न थी मां अदालत कंदुमि तूं हीणो थिए त मां करीम थिए मुझे गले को बेत तो पड़ा साईं सरकार जो बिटाई जो पोइ तक समझ ली बिटाई जे तो अल्लाह जे हुजूर में मर्द थी ना अचो मां न कर मर्द थी ना गुनाहगार ना हीणो थी अचो वाह माना मस्तूर थी अचो हां ॿुध असां सभु गुनाहगार आहियूं न बेटा इहे त चओ मां 70 कर 7 आऊं ए बन भरी आया 70 कर 7 आऊं ए बन भरी आया अदली मदली मोमच ए अंबा अदली मदली आयो ना हाणे गुनाहगार ना हीणो थी जो मर्दानी छॾे थो मां कुझु न आहियां बेहिस आहियां बेकीमत आहियां हीणी आहियां लाचार आहियां गुनाहगार आहियां आई आहियां हाणे आई आहियां त मस्तूर थी अचे थी छो त कानून ई न आहे जो हीणे जे साम्हूं ताक़त जो इज़हार करे ओपरेस ढकी ढकड़ हार ॾेई पांग इहो मसाइब को तो भला मां ॻाल्हि थो कयां असां सभु गुनाहगार आहियूं न ॻाल्हायो ओ माइयो सो करबला को सबक वठो केतिरा बि गुनाह कया थी भली कया थी पर तुंहिंजो गुनाह नंढो आहे उहो वॾो हुसैन बि वॾो आहे तूं केॾा बि गुनाह कया न पर हुर जेतिरा गुनाहगार पाण न आहियूं असां थो पढ़ा आहियूं न पर हे अचे थो सवाल इहो थो करे मौला मुंहिंजो गुनाह माफ़ थी तूं आयो आहे महिमान थी मां करीम पुछंदा ई न आहिनि ऐं अंत हुर्रन फी दुनिया वल आखिरह तो हिते बि मुंहिंजो महिमान आहे ऐं हुते बि मुंहिंजो महिमान आहे जॾहिं हिन माफ़ी ॾिनी न बीबी दर ते वियो त फिज़ा वल चओ हुन खे भाउ आहे असांजो महिमान आहे अवेलो आयो आहे वक़्त ते मदीने अची आहे त पचाए खाराई छा मतिलबु हुसैन समझाए हीणो तू थी झोको तू यानी होर जहिड़ो गुनाहगार माफ़ी वठी सघे थो मूंखां त हुन खां बि तूं वठी सघे थो पर अचु हुसैन वटि नड़े पे हदीस पढ़ी ना त हुसैन बाबुल्लाह बाबुल मिन अबवाबिल जन्नह या बाबुल्लाह है मन मौला हुसैन दरवाज़ो आहे जी इल्म जो दरवाज़ो मौला अली है ना ॻाल्हायो ते अल्लाह जो दरबार मौला हुसैन आहे न और मौला हुसैन जो दरबार मौला अब्बास
ऐं अचबो दर खां आहे वाह मां अल्लाह जो दर आहे मूं ॾे अचो मुंहिंजो दर आहे अब्बास हाणे जेके गवार विया हो थी आया लूला लंगड़ा टुंडा मुंडा चिबा सब बोला अब्बास छो दरवाज़ो हुओ आहे जैसे हेॾे न वेंदो हुसैन मिलंदो ई न हुसैन न मिलंदी अल्लाह न मिलंदी दरे अब्बास ते अच त बाबुल हुसैन खुले बाबुल हुसैन में अच त पोइ बाबुल्ला खुले त यादि करे छॾ हुसैन मौला को सवा चारो ई न अथई ईअं मौला अजीब करम नवाज़ी अथव ॿुधिजो अर्श नबी जे नूर मां फ़रिश्ता मौला अली जे नूर मां ज़मीन आसमान पाक ज़हरा जे नूर मां सिज ऐं कमर मौला हसन जो हे जन्नत ठाही मौला हुसैन जो हीअ नई जन्नत न भई मिलंदी उनखे जेको हुसैनी आहे तॾहिं हुननि जेका रवायत पढ़ी न अॼु सम्झ कुल न सफ़र न जाओ सफ़ीनतुल हुसैन औसा अफ़ी लुजदिल बिहार असरा जैसा सब कश्ती आयो पर ॾाढे हुसैन जी कश्ती वेकरी बि आहे तिखी बि आहे वेकरी बि माने जेतिरी गुंजाइश मौला जी कश्ती में आहे ॿिए कश्ती में न जा सब माना हुसैन न थींदे जन्नत जो दरवाज़ो खुलंदो ई न जन्नत नसीब न थींदई लिहाज़ा सभु कम कर पर करबला वारा कम वधीक कर माने सभई कम सभिनि वटि आहिनि पर करबला वारो कमु करबला वारो वटि आहे हिते न ईंदे दरवाज़ो न खुलंदी जन्नत न मिलंदी जन्नत ईंदी मां सिंधी में खणी तर्जुमो कयां त जन्नत महिमान खानो आहे मौला हुसैन वाह साईं वाह साईं वाह वाह वेंदो उहो जेको हुसैन दावत ॾे ख़ुशि नसीब आहियो ऐं अल्लाह तव्हांखे आबाद करे इलाही मां तव्हां सां महिनत कई तॾहिं वञी तव्हांजी निंड मां उथारियूं ऐं तव्हांजो हाल न हो ऐं सभु गुरड़ा गुड़ा वेठा जवान पर ॻाल्हि कोन्हे पूरी छोरा जी दॿा ख़राबु थी वियो आहे नेट सॼो ॾींहुं हलाईंदा वरी दीन जे पासे आहिनि जो मुंझनि था न पिया ॿार तवजो नथो हिते अचो हीउ दर्स आहे हिन खां बग़ैर दुनिया में दीन सम्झ में न ईंदो हिन जा त ईंदा कयो वक़्तु ईंदा कयो ऐं अलहमदिल्ला मूंखे ॾाढी ख़ुशी थी त हाणे जेका तव्हांजी गेदरनि में सभु नौजवान पढ़ियल लिखियल ऐं आम मुजलिस में न ईंदा हाणे इहो रुख पैदा कयो जॾहिं बि को जलसो अचे जॾहिं बि थिए जाथ बि थिए वक़्तु अथई हिमत कजां हीउ शुक्रानो अथई उन शइ जो जंहिं शइ खे अलाह तोखे अता कयो आहे त उहो अता आहे माण्हू खे माल मिलंदो आहे माण्हू खे बनी मिलंदियूं आहिनि शुक्रिया अदा कंदा तोखे हुसैन जो दर मिलियो आहे पंहिंजो दर मिलियो आहे तोखे काई महिनत न करणी पई लोली में बि अली अली हुसैन हुसैन झोली में बि हुसैन हुसैन एॾो वॾो कुर्ब कयो अथई माण्हू अलाए केतिरो ख़र्चु कयो आहे ख़बर ई न आहे त हुसैन छा आहे तोखे ख़बर त हुसैन आहे